पंजाब के हुक्मरान राजा रणजीत सिंह के दौर में पिशावर के पठान सरदार मोहम्मद खान वट एक खूबसूरत घोड़ी होंदी हुई जेका लैला के नाले से मशहूर हुई। उनका अलावा उन घोड़ीअ के रोड में कें भी शिकस्त न ॾिनी हुई। उन घोड़ीअ जी अहिड़ी हाक जॾहिं रणजीत सिंह वट पहुती तो उन पिशावर के सरदार मोहम्मद खान के न्यापो कयो तो वह घोड़ी संदस हवाले कई वञे, पर सरदार मोहम्मद खान वह घोड़ी रणजीत सिंह के हवाले करण का इनकार करे छॾियो। सरदार मोहम्मद खान जड़े इनकार बाद रणजीत सिंह पंहिंजे एक जनरल सरदार बुद्ध सिंह सिंधावाला के लश्कर से पिशावर रवानो कयो तो वह घोड़ी कें भी सूरत में खणी अचो। यह वीडियो पूरी ॾिसण खां पहिरीं तव्हां सभिनी दोस्तन के गुजारिश है त असांजे इन चैनल के ज़रूर सब्सक्राइब कयो ऐं घंटीअ जे निशान ते ज़रूर प्रेस कयो त जीअं ईंदड़ मालूमाती वीडियोस तव्हां सभिनी दोस्तन ताईं रसाई करे सघनि। सिखनि जे लश्कर पिशावर ते चढ़ाई कई। सिखनि ऐं पठाणनि जी छिती वेड़ में ॿिन्ही धुरनि जा सवे माण्हू मारिजी विया। पठाणनि अफ़वाह फैलाई त घोड़ी लैला जंग में मारिजी वई आहे त सिख जनरल सरदार बुधा सिंह हथे खाली वापस लाहौर पहुतो ऐं रणजीत सिंह के ॿुधायई त घोड़ी लैला मारिजी वई आहे, पर रणजीत सिंह के पंहिंजी जासूस ॿुधायो त घोड़ी लैला जेरी आहे। पठाणनि खेसि नामालूम हंध ते लिकाए छॾियो आहे। अहिड़ी सुध बाद रणजीत सिंह पंहिंजे पुट शहजादे खड़क सिंह जी कमान में एक ॿियो वॾो लश्कर पिशावर मोकिलियो ऐं हुकुम कयई त कंहिं भी सूरत में न सिर्फ घोड़ी लैला हथ करे खणी अचो पर उन सां गॾु पठाणनि जे सरदार मोहम्मद खान के भी गिरफ्तार करे वठी अचो। सरदार मोहम्मद खान पठान अहिड़ी सूरत हाल बाद घोड़ी लैला समेत जबलन ॾांहुं फरार थी वियो ऐं पोयां पिशावर में पंहिंजे भाउ सरदार सुल्तान मोहम्मद के जानशीन मुक़रर करे छॾियई। उन दौरान सैयद अहमद शहीद ऐं सिखनि दरमियान जंग शुरू थी वई। सिखनि जे एक जनरल तेनू राय सिंह जे लश्कर सैयद अहमद शहीद ऐं संदसि साथियुनि खे शिकस्त ॾिनी। गॾोगॾु पठाणनि जे सरदार सुल्तान मोहम्मद खान ऐं संदसि भाउ मोहम्मद खान के भी सिखनि जे लश्कर हथां शिकस्त आई। सिखनि जी फौज पिशावर के ताराज करे हज़ारे माण्हू क़त्ल करे आख़िर घोड़ी लैला हथ करे वरिती ऐं घोड़ी लैला के वॾी शानो शौकत सां लाहौर खणी अची रणजीत सिंह जी खिदमत में पेश कयो। रणजीत सिंह पठाणनि जी शिकस्त ऐं घोड़ी लैला जे मिलण जो वॾो जश्न मल्हायो। घोड़ी लैला जी लाहौर में शानदार सर्कस कढी वई। घोड़ीअ खे हासिल करण लाइ थियल जंगनि में अटकल 12,000 माण्हू मारिजी विया ऐं लश्कर कशी वारी उन मुहिम ते रणजीत सिंह जी खालसा सरकार जा उन वक़्त जा 80 लख पिण ख़र्च थिया। उन हवाले सां उन दौर में हुन घोड़ी दुनिया जी महांगी घोड़ी जो लक़ब बि माणियो। अॻिते हली काफ़ी अरसे बाद जॾहिं उहा घोड़ी मरी वई त उनखे केमिकल सां हुनूत करे लाहौर जे शाही किले में सिखनि जे नवादरात तौर महफ़ूज़ करे छॾियो। रणजीत सिंह जी उन घोड़ीअ खे असांजे हाकमनि सिंगारे संवारे लाहौर जे शाही किले जे अजायब घर में रखियो आहे जंहिंखे सियाह ॾिसण अचनि था। उम्मीद आहे तव्हांखे हीअ असांजी वीडियो ज़रूर पसंदि आई हूंदी। वधीक मालूमाती वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे चैनल के ज़रूर सब्सक्राइब कयो ऐं घंटीअ जे निशान ते ज़रूर प्रेस कयो त जीअं ईंदड़ मालूमाती वीडियोस तव्हां सभिनी दोस्तनि ताईं रसाई करे सघनि।